अबे वो देखे कि जाहिल बैठा हुआ है, भी लग रहा है। क्या हाल है भाईजान? जी अल्लाह जो शुक्र आहे। तव्हां ॿुधायो? उर्दू में बोले ना भाई। छो उर्दू में छो ॻाल्हायां? तव्हां सिंधी नथा ॻाल्हायो? हिन धरती जी इहा ई ॿोली आहे। जेकॾहिं अंदर में नमक हलाली आहे त इहा ई सिखणी आहे। भाईजान हमें सिंधी बोलना नहीं आती। 73 सालनि में ॿोली न सिखी सघिया ऐं चओ था त सिंधी असांखे नथा सम्झनि। अबे ये कराची है, सिंध में रहते तो शायद सिंधी जबान सीख लेते। इहो ई त मसइलो आहे तव्हां सां, जो कराची खे सिंध खां अलॻि सम्झो था। तव्हांखे छा थो लॻे त तव्हांजे ईअं चवण सां सच में कराची सिंध खां अलॻि थी वेंदो? भाईजान ये सिर्फ हम नहीं कहते, मीडिया पर भी सिंध और कराची को अलग दिखाया जाता है। असीं नथा मञूं तव्हांजी इन उर्दू मीडिया खे जेका ग़लति प्रोपेगेंडा करे माण्हुनि में तहसब पैदा करे थी। जियो नेटवर्क पंहिंजी हेडलाइंस में सिंध ऐं कराची खे अलॻि बयानु करे थो। मौसम जो हाल सिंध ऐं कराची जो अलॻि अलॻि ॿुधायो वञे थो। इन्हनि जो कम ई मुल्क में इंतशार फैलाए पंहिंजी न्यूज़ खे हथी ॾेई पंहिंजी TRP वधाइणु आहे ऐं तव्हां इन्हनि जी बकवास ते यकीन करे इनखे सच सम्झो था। उर्दू ड्रामनि में दहशतगर्दनि जे कुल्हनि ते अजरक ॾेखारी थी वञे। सिर्फ़ सिंध न पर पूरी दुनिया में तलाश कयो, को हिकु बि सिंधी अहिड़ो ॾेखारियो जेको दहशतगर्द हुजे। आख़िर सिंधियनि तव्हांखे कयो छा आहे? यार वो तो सिर्फ ड्रामे होते हैं, उनको इतना सीरियस क्यों लेते हो? अच्छा सिर्फ़ ड्रामा आहिनि त पोइ इन्हनि खे कायदे आज़म जी टोपी पाराए छॾियो या फ़ौज जी वर्दी पाराए छॾियो, या तव्हांखे रुॻो असांजी अजरक ई ॾिसण में थी अचे। हर चालाकी खे सम्झूं था, एतिरा बि जाहिल न आहियूं जेतिरा अमीं सम्झो था। जियो जी पंहिंजी असलियत छा आहे, छा असांखे ख़बर कोन्हे? इहो जियो ई हो जंहिं अजमल कसाब खे पाकिस्तानी ॼाणाए पूरी दुनिया में ख्वार कयो। हामिद मीर ते हमले खां पोइ पाक आर्मी, ISI ऐं पाकिस्तान जे अहम इदारनि खे पूरी दुनिया में बदनाम कयो। लेकिन भाईजान अजमल कसाब का घर भी तो जियो ने दिखाया था पूरे प्रूफ के साथ। जेकॾहिं अजमल कसाब पाकिस्तानी हो त टाइम्स ऑफ इंडिया जे आर्टिकल में इहो छो छपियो त अजमल कसाब जो तालुक उत्तर प्रदेश जी तहसील बिदोना ज़िला औरैया सां हो? न सिर्फ़ एतिरो पर उन आर्टिकल में अजमल कसाब जो बर्थ सर्टिफिकेट ऐं राशन कार्ड बि ॾेखारियो वियो। यार अल्लाह ही बेहतर जानता है। अबे हमने तो सोचा ये जाहिल है। अदा इन्हनि जो मिशन ई मुल्क खे नुक़सानु पहुचाइणु आहे। उतां जॾहिं फ़ौज डंडो ॾिनो पोइ हाणे वरी अची असांजे पोयां लॻा आहिनि। सिंध ऐं कराची खे अलॻि पेश करण बि हिकु सोची सम्झी साज़िश आहे। इन्हनि खे सॼी ख़बर आहे त इन जा नतीजा छा निकिरंदा। इन अमल सां माहौल में सिर्फ़ टेंशन पैदा थींदी, जंहिंजो फ़ाइदो सिर्फ़ सियासतदान हासिल कंदा। न अव्हांखे बंगला मिलंदा, न असीं मारियूं अॾाईंदासीं। इन टेंशन में बुख बदहाली अञा चोट चढ़ंदी। कराची सिंध खां अलॻि थी नथो सघे। तव्हां इन ते सोचण बदिरां बहितर आहे पंहिंजी सोच बदिलाए सिंध जी भलाई ऐं तरक़ी लाइ सोचो। हाणे घणो ई थियो, 73 साल इन्ही कश्मकश में रहियासीं, न हिकु थियासीं न अॻिते वधियासीं। सिंध असांजी धरती आहे जंहिंजो कफ़न बि असां लाइ वर्दी आहे। न जाहिल आहियूं न कमज़ोर आहियूं, ख़ामोश इन करे आहियूं जो मजबूर आहियूं। कंहिंजी मजबूरी मां फ़ाइदो न वठणु खपे इहा तव्हांखे बि ख़बर आहे, छो त मजबूरी ते कंहिंजो ईमान न हूंदो आहे। कंहिं शख़्स खे जाहिल चओ था इहा तव्हांजी नियत आहे, पर कंहिं क़ौम खे जाहिल सम्झणु वॾी बेवकूफ़ी हूंदी आहे। सिंधी मीडिया में दम नाहे, इन जो मतिलबु इहो हरगिज़ नाहे त पूरी क़ौम जाहिल आहे। सिंधी क़ौम खे जाहिल सम्झी जेकी हालात पैदा कया विया, शायदि उन्हनि इनकलाब फ्रांस जी तारीख़ नाहे पढ़ी। भाईजान कहाँ सिंध और कहाँ फ्रांस? मुंहिंजा भाउ इनकलाब खां अॻु फ्रांस जा हालात ॾिसो त असां खां घणो मुख़्तलिफ़ नाहिनि। 97% ग़रीब आबादी, बुख ऐं बदहाली, ज़ुल्म सितम जी ही इंतहा हुई त अमीर जे घरां कुकड़ चोरी करण ते बि ग़रीब खे फांसी चाढ़ियो वेंदो हो ऐं ग़रीबनि जा क़तल बि अमीरनि लाइ क़ानूनी माफ़ हुआ। मज़हबी पेशवा चंदो टैक्स करे वठंदा हुआ ऐं दुनिया जो हर अयाशियूं माणींदा हुआ। अमीर तबिको ग़रीब तबिके खां नफ़रत कंदो हो। अवाम खे बेवकूफ़ सम्झी टैक्स जी शरह एतिरी त वधाई वई जो 2 वक़्त जी मानी खाइण बि नसीब बणिजी वई। कई ख़ानदान इन ज़ुल्म जी नगरी में क़तल थी विया। जज खां वठी हर आला उहिदेदार बादशाह वटि गिरवी हुआ। रिश्वत जी खुली छूट हुई। एहसास ऐं इंसानियत जो क़दरूं अणलब थी वयूं। फ्रांसीसी क़ौम उन वक़्तु दुनिया जी मज़लूम तरीन क़ौम बणिजी वई ऐं उन्ही क़ौम खे फ्रांसीसी अमीर तबिको जाहिल सम्झंदो हो। पर चवंदा आहिनि त जॾहिं ज़ुल्म कानून बणिजी पवे त मज़ामत फ़र्ज़ थी पवंदी आहे। अहिड़नि हालतनि में ग़रीब तबिके मां हिकु अहिड़ो ग्रुप उथियो जंहिं सभु शाही दरबार सफ़े हस्ती तां मिटाए छॾिया। न सिर्फ़ कानून पर पूरे फ्रांस खे बदिलाए छॾियो। दुनिया जी तारीख़ में जेकी बि इनकलाब आया उन्हनि जी शुरूआत ग़रीब तबिके मां ई थी आहे, जंहिंखे अक्सर अमीर जाहिल सम्झंदा रहिया। जंहिं क़ौम वटि कुझु न बचे उन जी गैरत खे न ललकारियो, उन जे जज़्बनि सां छेड़छाड़ करे उन्हनि जे ॾुखनि खे न वधायो। दुनिया जो अधु हिसो ग़लतियुनि मां सिखियो आहे ऐं बाक़ी अधु ॿियनि क़ौमनि जे ज़वाल मां सिखियो आहे। तव्हां लाइ कहिड़ो रस्तो सही आहे तव्हां पाण अख़्तियार कयो, पर असांजी धरती सां मज़ाक न कयो। हर चालाकी ते नज़र आहे, हर साज़िश जी ख़बर आहे। तव्हां भली पूरी दुनिया जी ताक़त लॻाए ॾिसो, पर असां लाइ असांजो जज़्बो ई काफ़ी आहे। यादि रखो त असीं कंहिंजा ग़ुलाम न आहियूं, न धरती कंहिं वटि गिरवी आहे। इज़त जा तलबगार आहियो त ॾे वठि जे कानून ते अचो। हिकु हथु ॾियो, हिकु हथु वठो। असांजी तारीख़ ऐं तहज़ीब असांखे इहो ई सेखारियो आहे त जेको ॾे तंहिंखे वापसि मोटाइणो आहे।
तव्हांजे ख़ौफ़ जो असां वटि वजूद न आहे, छो त असां वटि पंहिंजो उसूल आहे। होशियो हेमो खां वाक़िफ़ नाहीं त हुर तहरीक मां सम्झी वञ त सिंधी क़ौम अमन जी हामी आहे, न त बग़ावत लाइ सिंध जी औरत ई काफ़ी आहे।